हाँ जमाल, मुझे अदा गुल सां निकाह कराए छॾियो आहे। जमाल, मां अहिड़े कंहिं बि रिश्ते में नथी बदिजणु चाहियां। जमाल, मां सिर्फ़ु तो सां प्यार कयो आहे। छा थियो बा? ख़ैर त आहे? ज़लील थी वियासीं अम्मा, नक वढिजी वियो। समूरी ज़िंदगी जी इज़त खे रखियो पिया अचूं, धूड़ थी वियो आहे। तुंहिंजी भाणे जी निकाह खां पोइ राति पंहिंजी आशना सां घरां भॼी वई। तोखे इहो सम्झणो पवंदो त चाहत रूह जी बुख जो अहसासु आहे। जीअं सियारे में जिस्म खे गरम तड़के जी ज़रूरत हूंदी आहे, तीअं ई रूह खे चाहत जे तेज़ तड़के जी ज़रूरत हूंदी आहे। ओके बाबा, मूं मञियो, मुंहिंजे अबनि ॾाॾनि बि मञियो। सिधो छो नथी चईं त खेसि एतिरी हुश ॾेई तो भॼायो आहे, हथ सां ख़राब करे छोकिरीअ खे हाणे वरी मिकुर थी करे। अंग त असांजो वटियो आहे न, बेड़ो त असांजो ॿोड़े वई आहे न मुंहिंजी धीअ। तव्हां मुंहिंजी खजी मदद करण जे बजाए मूंखे लोयो पिया। वाह जो इंसाफ़ आहे तव्हांजो। इन में इंसाफ़ जी कहिड़ी ॻाल्हि थी करीं? असां त शुरूअ सां ई छोकिरीअ जे लक्षणनि खां वाक़िफ़ हुआसीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।